मीरपुर ख़ास ज़िले में 30,000 एकड़नि ते बीठल अंबनि जे बाग़नि खे तेज़ तूफ़ानी हवाउनि बरसात ऐं वक़्त ते पाणी न मिलण करे शदीद नुक़सान पहुतो आहे। सिंधड़ी कोट ग़ुलाम मोहम्मद मीरवाह गोरचाणी मीरपुर ख़ास डिघड़ी झुलो ऐं तालके हुसैन बख्श मरी जे आसपास वारनि इलाइक़नि में तूफ़ानी बरसात सबबि अंबनि जा बाग़ तबाह थी चुका आहिनि। जॾहिं त अंबड़ियुनि जी मौसम दौरान तूफ़ानी हवाऊं लॻण करे वॾी तादाद में छणी वियूं आहिनि, जंहिं सबबि बाग़नि जे मालिकनि ऐं आबादकारनि खे मथे ते हथ अची विया आहिनि। उन हवाले सां आबादगार अॻवान FOC सिंध जे चेयरमैन जावेद जोणी जो राब्तो करण ते ॿुधायो त हिन साल पाणी जी हथरादू खोट ऐं तेज़ तूफ़ानी हवाउनि सबबि अंबनि जे बाग़नि खे तमामु वधीक नुक़सान थियो आहे। हुन वधीक चयो त मीरपुर ख़ासि अंबनि जे हवाले सां पाकिस्तान समेत एशिया जे मुल्कनि में बि सुञातो वञे थो। हुन वधीक चयो त हिन वक़्तु आबादगारनि ऐं अंबनि जे ठेकेदारनि खे वॾो नुक़सान पहुतो आहे, जंहिंजो ज़िम्मेवार ज़राइत ऐं आबपाशी खातो आहे।